अॼु जी जेका रेसिपी आहे उहा बि ज़बरदस्त रेसिपी आहे। अॼु असां कॉलीफ्लावर मंचूरियन ठाहींदासीं, यानी फूल गोभी सां गॾु ठाहींदासीं मंचूरियन। नॉर्मली चिकन मंचूरियन ठहंदी आहे, त अॼु असां गुल गोभी सां मंचूरियन ठाहींदासीं। जंहिंजे लाइ असां कुझु अज्जा इकट्ठा कया आहिनि, त मां उहे बि कटिंग बि इनजी कंदी थी हलां। अच्छा, इनखे सर्व कयो वेंदो आहे राइस सां गॾु। त अॼु जेके असांजा राइस आहिनि उहे आहिनि एग फ्राइड राइस। त अॼु एग फ्राइड राइस था ठहनि ऐं गुल गोभी सां गॾु तयारु थींदी मंचूरियन। अच्छा, त सभिनीनि खां अवल में त तव्हांखे खपे हिकिड़ी ज़बरदस्त गुल गोभी। ऐं जेकॾहिं गोभीअ जी ॻाल्हि कजे न, त तमामु उन्हनि भाॼियुनि जी जेकॾहिं ॻाल्हि कजे, उहा त भाॼियूं तमामु ई वेट लॉस जे लाइ तमामु ज़बरदस्त हूंदियूं आहिनि। पर उन्हनि में बि कहिड़ियूं अहिड़ियूं भाॼियूं आहिनि जेके तमामु लो कार्ब्स जंहिंजा हूंदा आहिनि, त उन में गुल गोभी जेका आहे उहा तव्हां यादि रखिजो जनाब। इहा ई वजह आहे त जॾहिं जेके बि माण्हू वेट लॉस करणु चाहींदा आहिनि त गुल गोभी जो सूप, गुल गोभी इलाही कंज़्यूम कंदा आहिनि। त गुल गोभी तमामु ईज़ीली तव्हांखे मार्केट में मिली वेंदी। हिन मौसम में बि गुल गोभी तव्हांखे मिली वेंदी। बंद गोभी बि मिलंदी आहे। ऐं स्पेशली जेका असांजी इहा गुल गोभी आहे, इन जूं भाॼियूं बि तयारु थींदियूं आहिनि। पटाटनि सां गॾु इलाही मज़ेदार थींदी आहे। ऐं अॼु असां तयारु कयूं था इन जो मंचूरियन। इन जे लाइ हे जेके इन जा गुल आहिनि, इन्हनि खे असांखे करणो आहे धार। त हे जेके गुल आहिनि, इन्हनि खे मां धार थी कयां। तव्हां ॾिसी रहिया आहियो। ऐं जेको हिन जो थुल्हो हिकिड़ो डंठल आहे, उनखे बि मां अलॻि थी कयां। अच्छा, इन जी ठहंदी कुझु मैरिनेशन। ऐं मैरिनेशन में आहे असांजो चिली सॉस। असां इन में सोया सॉस शामिलु कंदासीं। इन सां गॾोगॾु इन में ऐड थींदा कारा मिर्च। फ्रेश पीसे विझो, अञा बि सुठी ॻाल्हि आहे। हिन खां बाद में हिन जी हिकिड़ी क्रिस्पी कोटिंग थींदी, जंहिंमें असां ऐड कंदासीं मैदो। तमामु क्रिस्पी तव्हां करणु चाहियो था त पोइ इन में थोरो कॉर्नफ्लोर जो बि इस्तेमालु तव्हां करे सघो था। हे असांजी जेका गुल गोभी आहे, इहा मां हिते। अच्छा, गुल पंहिंजे हिसाब सां तमामु घणा वॾा बि न हुजनि ऐं नंढड़ा त पोइ बि ठीकु लॻंदा आहिनि, पर तमामु घणा गुलनि खे वॾो न कजो। चलो जी, हे सभु कयूं था हिन तरफ़। ऐं इन्हनि जी ठाहींदासीं हिकिड़ी मैरिनेशन। ऐं छो त भाॼी आहे, ज़रूरी न आहे त तव्हां हिनखे कुझु टाइम ताईं रखो, पर जेसीं ताईं तव्हां पंहिंजी तयारी कयो था, तेसीं ताईं तव्हां पंहिंजे जेका गुल गोभी आहे इनखे सुठो हिकिड़ो मैरिनेशन जो वक़्तु मिली वेंदो। अच्छा, हे असांजा जेके बि गुल आहिनि, इहे असां धार कयासीं। हाणे मां हिकिड़ो वॾो प्यालो थी खणा, जंहिंमें असां मैरिनेशन करे सघूं। चलो जी, हे अची वियो असां वटि हिकिड़ो प्यालो। अच्छा, इन में असां ऐड कंदासीं थोरो लूणु। मतिलबु गुल गोभी जे हिसाब सां तव्हां हिन में लूणु शामिलु कयो। इन में ऐड कंदासीं थोरा कारा मिर्च। थोरा मां हिन में शामिलु कंदमि ॻाढ़ा मिर्च। थोरो इन में ऐड कंदासीं सोया सॉस। ऐं थोरो इन में ऐड कंदासीं चिली सॉस। गॾोगॾु इन में सिरको शामिलु कंदासीं। हिकिड़ी ज़बरदस्त खटास बि अचे वेंदी। अच्छा, इन्हनि तमामु शयुनि खे मिक्स कयो। इन में मां ऐड थी कयां गुल गोभी। ऐं पोइ इन में शामिलु कंदासीं असां थोरो मैदो। और हिन में ही गुल गोभी ऐड था कयूं। ऐं इन में शामिलु कंदासीं मैदो। एतिरो मैदो ऐड कंदासीं त जीअं ही जेका असांजी गुल गोभी आहे, इन जी कोटिंग तमामु सुठी थी वञे। इनखे सुठे तरीक़े सां मिक्स था कयूं। पर हींअर पाणी मुंहिंजो बॉइल थी वियो आहे, जंहिंमें असांखे जेके असांजा चांवर आहिनि उन्हनि खे बॉइल करणो आहे। अवल हिन में चांवर ऐड था कयूं। चांवर शामिलु कंदासीं ऐं ऐड कंदासीं लूणु। अच्छा, चांवरनि खे तव्हां पुसाए रखो
ऐं उन खां बाद में शामिल था कयूं। थोड़ो इन में ऐड कंदासीं लूण हस्बे ज़रूरत। जेकॾहिं हिकिड़ा ॾींहं पुराणा तव्हां वटि चांवर आहिनि त उहे बि आइडियल आहिनि कंहिं बि तरीक़े जा फ्राइड राइस ठाहिण जे लाइ। तमामु राइस इन में ऐड कयासीं ऐं मां इन में शामिल कंदमि लूण, हिकिड़ो टेबल स्पून। ऐं जॾहिं हे सुठे तरीक़े सां बॉइल थी वेंदा त इनखे छन्नीअ में कढी रखंदासीं, ॿीहर ढक था ॾियूं। अच्छा, इन में असां ऐड कंदासीं थोड़ो हे असांजो ग्रीन चिली पेस्ट, सुठे तरीक़े सां इन जी कंदासीं मिक्सिंग। मिक्सिंग करण खां बाद में इहे थींदी डीप फ्राई। त मां ऑयल रखां थी त जीअं ऑयल सुठे तरीक़े सां गरम थी वञे ऐं उन में असां पंहिंजी ही जेका गुल गोभी आहे इनखे फ्राई कंदासीं। थोड़ो मैदो हिन में अञा बि वेंदो त अञा बि थोड़ी इन जी कोटिंग जेका आहे सा सुठे तरीक़े जी थी वञे। त हिते थोड़ो ऐड था कयूं ऑयल। स्टोव ऑन कंदासीं। अच्छा, ऑयल तव्हांखे एतिरो शामिल करिणो आहे त जेका इहा असांजी गुल गोभी आहे इहा फ्राई थी वञे।